हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। भाॻनि वारो केरु? हिकु संत खां कंहिं पुछियो त साईं, संसार में भाॻनि वारो केरु आहे? जंहिंखे ॿार बचा परिवार वैश्य भोग घणा हुजनि या पैसो घणो हुजे, धन मिल्कियत माल घणो हुजनि, उहे भाॻनि वारा आहिनि। संत जवाबु ॾिनो त ॿार बचा त नौकरनि खे बि छोकिरनि खे बि घणा ई आहिनि। 8 ॿार था ॼणनि, तंहिं करे भाॻनि वारा थिया। भला जंहिंखे धन दौलत माल मिल्कियत घणो आहे उहो भाॻनि वारो आहे। संत प्रेम सां जवाबु ॾींदे चयो त धन माल मिल्कियत त चोरनि डाकुअनि ठगनि लुछनि लोफरनि वटि बि घणो थींदो आहे, तंहिं करे हू भाॻनि वारा थिया। चयूं न, चङो भला जंहिंजो मान शान इज़त घणी हुजे उहो भाॻनि वारो आहे। संत चयो त न, मान शान इज़त त ज़ालिमनि जो बि थींदो आहे, जेके ज़ुल्म कंदा आहिनि। हर को साईं साईं करे ख़ुशामंद पियो कंदो आहे डप जे करे, पर अंदर में माण्हू हुनखे पिटींदा आहिनि, तंहिं करे भाॻनि वारा थिया। चङो भला साईं, तव्हां ही ॿुधायो त भाॻनि वारो केरु आहे? महापुरुष छा चयो त भाॻनि वारो उहो आहे जंहिं वेदांत जो श्रवण मनन ऐं निध्यासन करे अंदर जी शांति ऐं सुख पातो आहे। ज्ञान ॿुधी उन ते अमल करे अंदर जो सुख पातो आहे। हृदय जंहिंजो शीतल ठारी थो पियो आहे, उहो ई दुनिया में भाॻनि वारो आहे। धन धन हम वॾभाग हमारी, माला मोई गुरु ब्रह्म ज्ञानी, मन के वृत्ति लगी उस पद में जहाँ न पहुची मनवाणी। श्री सतगुरु देव फरमाइनि था त वेदांत जो जेतिरो श्रवण कयो ॿुधो, उन खां वधीक ॿीणो मनन करियो ऐं चवणो निध्यासन करियो। जेतिरो ॿुधो ने ॿीणो मञियो ऐं चवणो ॿियनि खे ॿुधायो, तॾहिं तव्हांखे हू असुल सचो सुख आनंद मिलंदो, न त असुल कतई न मिलंदो। अॼु जो इंसानु पढ़ी ॿुधी खूब थो, पर सिर्फ़ु पाठ मात्र गीता, सुखमनी साहिब, दुखनि जो दारू, महायोग विज्ञान, रामायण महाभारत, शिव पुराण वग़ैरह पाठ करे ऐं ॿुधे थो। केतिरनि खे त बाज़ुबान यादि बि आहे, पर अर्थ यानी मतिलबु ॾांहुं ध्यानु ई नथो ॾिए। ख़बर बि आहे ही करणु पाप आहे, तॾहिं बि पंहिंजा कर्म साॻुणा रखे थो। पोइ गीता बि पढ़े थो, हुनखे सभु कुझु ख़बर आहे, ही करणु पाप आहे, ही करणु अजायो आहे, शराब हराम आहे, हलाल कमाइणु खपे, तॾहिं बि इंसानु कोन थो करे। छड़ो महात्मा पियो पढ़े ऐं ॿुधे ईअं त तोतो बि राम राम चवंदो आहे, पर राम जी ख़बर थोरी अथसि। राम जी मूर्ति मथां ई वेही वेंदो आहे। साॻी रीति केतिरा ई इंसान अॼु शास्त्र पढ़े थो, ॿुधे थो, पर हले असुलु नथो ने मथां, मनन बि असुलु नथो करे। पोइ निध्यासन किथां थींदो? कंहिं पढ़ण मां पाती, कंहिं सुणण मां बि सच ते, कंहिं सुणण मां न सच ते, कंहिं हिकु अखर मां जाती, कंहिंजी उमिरि वेई आहे अजाई। जेके पढ़ण वारा हुआ, जेके ॿुधण वारा हुआ, जेके भॻवान जे ज्ञान जे मथां भरोसो यकीन रखण वारा हुआ, अमल करण वारा हुआ, उन हिकिड़े लफ़्ज़ मां तरी विया। पर कंहिं पूरी किताबूं पढ़ी छॾियूं, पूरा पुस्तक पढ़ी छॾिया, तॾहिं बि उन्हनि खे ज्ञान कोन आयो। हिकिड़ो महाराज पंडित कथा कंदो हुओ भागवत जी, त हिकिड़ी माता तमामु श्रद्धा सां सभ खां अॻु में अची वेंदी हुई। प्रसाद रखी, गुल चाढ़े, अगरबत्तियूं ॾुखाए, हथ जोड़े कथा ॿुधंदी हुई। पंडित मन में सोचियो त ही माता ॾाढी वॾी भॻत आहे, भोग पण में ज़रूरु
ही कुझु न कुझु भेटा ॾींदी। जॾहिं आउं कथा खणंदुसि न उन ॾींहुं मूंखे कुझु न कुझु भेटा ज़रूरु ॾेई पवंदी। पर जंहिं वक़्तु पूर्ण आहुति भोग पवण जो ॾींहुं आयो त उहा माता आई ई कोन कथा ते। भोग पइजी वियो, प्रसाद विराजी वियो, पर माता कोन आई। तंहिं ते पंडित ॿी माता खां पुछियो त जेका माता सभिनी खां अॻु में अची वेंदी हुई, हथ जोड़े कथा ॿुधंदी हुई, इहा अॼु आई कोन आहे। तंहिं ते माईअ छा चयसि, महाराज इहा माई सफ़ा ॿोड़ी हुई, तव्हांजी कथा ॿुधंदी या सम्झंदी थोरी हुई, छड़ो तव्हांजे अॻियां अची वेंदी हुई। महाराज ई चुप थी वियो। साॻी रीति अॼु माण्हू सत्संग ते अचनि, वेदांत जो श्रवण बि कनि था, ॿुधनि बि था, पर ॿोड़नि कननि सां। ॿिया ॿुधनि पिया ॿुधनि, मननि कोन था कनि, मञनि कोन था ऐं न के सम्झनि, न ई कंहिंखे सम्झाइनि था। सिर्फ़ु हेॾां होॾां निहारींदा आहिनि त कथा कॾहिं ख़तमु थिए। छो जय सियाराम मां गई नंढड़ी सम्झाणी तव्हांखे सम्झण में आई, ऐं हिन मां ज्ञान पिरायो, त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। चओ जय सियाराम।